सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हांखे भलीकार प्यारा बारो। हाँ असां 5 किंगडम सिस्टम्स 5 किंगडम सिस्टम पढ़ंदासीं, छाकाणि असां 4 किंगडम सिस्टम मुकम्मल करे चुका हूँ। फाइव किंगडम सिस्टम पंज किंगडम सिस्टम में असां वटि हिकिड़ो साइंटिस्ट आ रॉबर्ट विटेकर, जंहिं 1969 में 5 किंगडम सिस्टम ॾिनो। रॉबर्ट विटेकर इंट्रोड्यूस्ड फाइव किंगडम सिस्टम। अच्छा, 4 किंगडम जी तो असांखे ख़बर आ, तो 4 किंगडम कहिड़ा आहिनि। हिन पंजो किंगडम कहिड़ो आंदो जेको नओं आ। ही इंट्रोड्यूस्ड न्यू किंगडम। फंजाई। हिन जेको नओं किंगडम ॾिनो उहो किंगडम फंजाई हुयो। हिन जी क्लासिफिकेशन 2 नुक़्तनि जे बुनियाद ते हुई। जेके हिन 5 किंगडम सिस्टम ठाहिया, ड्रा कया ऐं पेश कया, 2 ॻाल्हियुनि जे बुनियाद ते हुन 5 किंगडम सिस्टम ठाहिया। हिकिड़ी ॻाल्हि त सेल्यूलर स्ट्रक्चर एंड बॉडी ऑर्गेनाइजेशन, सेल जी कहिड़ी स्ट्रक्चर आ या बॉडी ऑर्गेनिजम्स जी कहिड़े तरतीब में आ, कहिड़े हिकु सेल जी आ, घण सेल आई आ। ॿियो जेको हिन नुक़्तो ॾिनो वो मोड ऑफ न्यूट्रिशन आ। यानी ऑर्गेनिजम्स जानदार पंहिंजो खाधो कीअं था हासिल कनि। ॿियो नुक़्तो इहो हुयो। सेल्यूलर स्ट्रक्चर ऐं बॉडी ऑर्गेनाइजेशन जीव घड़े जी बनावट ऐं उन जे बॉडी जी बनावट, उन में हिन वटि 3 कैटेगरियूं आहियूं। हिकिड़ा यूनिसेल्यूलर प्रोकैरियोटिक, ॿिया यूनिसेल्यूलर यूकैरियोटिक, टिया मल्टी सेल्यूलर यूकैरियोटिक। सेल्यूलर स्ट्रक्चर बॉडी ऑर्गेनाइजेशन, सेल कहिड़े क़िस्म जो आ ऐं उन जी बॉडी कहिड़ी आ। त हिन में 3 कैटेगरियूं अचनि थियूं पियूं। हिकिड़ो त असांखे ख़बर आहे सेल 2 क़िस्मनि जा आहिनि। सेल हिकिड़ा प्रोकैरियोटिक आहिनि, ॿिया यूकैरियोटिक। तो सेल्यूलर स्ट्रक्चर में हिन वटि 3 कैटेगरियूं मिलनि थियूं। प्रोकैरियोटिक असांखे ख़बर आहे हमेशह यूनिसेल्यूलर हूंदो आहे। ॿियो यूकैरियोटिक बि असांखे मिलनि था यूनिसेल्यूलर। यूकैरियोटिक असांखे यूनिसेल्यूलर मिलनि था ऐं मल्टी सेल्यूलर बि मिलनि था। यूनिसेल्यूलर यूकैरियोटिक, मल्टी सेल्यूलर यूकैरियोटिक। इहे सेल जी स्ट्रक्चर ऐं बॉडी ऑर्गेनाइजेशन में हिन वटि 3 कैटेगरियूं ठहियूं। अचूं था त न्यूट्रिशन ग़िज़ा खे हासिल करण जो तरीक़ो कहिड़ो आहे, उन में बि 3 कैटेगरियूं हिन डिज़ाइन कयूं। हिकिड़ा त ऑर्गेनिज़म जेके
खाधो ई पंहिंजो पाण था ठाहिनि, उहे आहिनि ऑटोट्राफ। ॿिया ऑर्गेनिज़म पंहिंजो खाधो नथा ठाहिनि। हेट्रोट्राफ आहिनि, जेके असां हेट्रोट्राफ था चऊं, जेके खाधो नथा ठाहिनि, लेकिन उन्हनि में क़िस्म आहिनि, हिकिड़ा एब्जॉर्प्टिव हेट्रोट्राफ, ॿिया इंजेस्टिव हेट्रोट्राफ। हिकिड़ा अचनि था एब्जॉर्प्टिव हेट्रोट्राफ, यानी ये पंहिंजो खाधो त पाण नथा ठाहिनि, ॿियनि खां हासिल कनि था, लेकिन तरीक़ो जेको आहे सो खाधे हासिल करण जो उहो एब्जॉर्ब आहे, जज़ब करणु आहे। का बि मिसलन बॉडी आहे, उनजे मथां को अगरि ऑर्गेनिज़म फिट थिए थो त पोइ हिन खे ट्रोड़े, पंहिंजे एंजाइम जे ज़रिए हिन खे खाधे खे ट्रोड़े ऐं उहो खाधो एब्जॉर्ब कंदो, जज़ब कंदो। ॿियो असां वटि हेट्रोट्राफ आहे इंजेस्टिव। जेको तरीक़ो आहे जंहिंमें मिसाल असां इंसान अची था वञूं, खाधे खे जेको आहे सो बॉडी सरफेस में इन था कयूं, इंगल्फ कयूं था, ॻीहूं था। मिसाल असांजो वात आहे, उन मां खाधे खे ॻीहूं था, या हिकिड़ो ऑर्गेनिज़म आहे ॿियो, उनजे सरफेस में उनजे वेझो अगरि खाधो अचे थो त उहो छा थो करे, इंगल्फ थो करे, यानी हुनखे अंदरि घुराए खाधे खे ॻीही थो छॾे। त अहिड़े नमूने सां इहो हिकिड़ो ग़िज़ा हासिल करण जो तरीक़ो, ॿियो एब्जॉर्ब जज़ब करण जो तरीक़ो। त न्यूट्रिशन, मूड ऑफ न्यूट्रिशन में ऐं सेल्युलर स्ट्रक्चर, इहे इन्हनि जे बुनियाद ते ई छा कंदो, 5 किंगडम सिस्टम ठाहींदो। हाणे अचो त असां ॾिसूं था उहे हिन कहिड़ा 5 किंगडम सिस्टम ठाहिया। हाणे असां ॾिसूं त सभ खां पहिरीं किंगडम मोनेरा अचे थो पियो, असांखे ख़बर आहे। किंगडम मोनेरा में असां पढ़ी आया आहियूं बैक्टीरिया ऐं गॾोगॾु साइनोबैक्टीरिया। अच्छा, किंगडम मोनेरा वरी ग़िज़ा कीअं हासिल कंदो, इन में ॿई शयूं अची थियूं वञनि। ही बैक्टीरिया कुछ फोटोसिंथेसिस कंदा आहिनि, कुछ पंहिंजो खाधो पाण बि ठाहींदा आहिनि, कुछ वरी ॿियनि ते भाड़ींदा आहिनि, एब्जॉर्प्शन कंदा आहिनि। किंगडम मोनेरा खां पोइ अचे थो किंगडम प्रोटिस्टा। जंहिंमें तव्हां वटि माइक्रो अलजी अची थी वञे, नंढी अलजी, जेका अक्सर असांखे पाणी जे तालाबनि में जेका सावक नज़र ईंदी आहे, उहा माइक्रो अलजी आहे। ऐं प्रोटोज़ोआ बि पिणु हिन में रखिया विया आहिनि। ॿियो किताब में हिते स्लाइम मोल्ड आहे, इहा हिते स्लाइम मोल्ड न थींदो, उहो फंजाई जो मेंबर आहे। ग़िज़ा ही हासिल कीअं कंदा, ही फोटोसिंथेसिस बि कंदा आहिनि, छाकाणि त अलजी में क्लोरोफिल हूंदो आहे। क्लोरोफिल उहो मादो आहे जेको फोटोसिंथेसिस जे कमु ईंदो आहे। ऐं ॿियो हिननि में जेको आहे सो ही हेट्रोट्राफ बि आहिनि, यानी जेको आहे सो ॿाहिरां ॿियनि ते भाड़ींदड़ बि आहिनि, जीअं प्रोटोज़ोआ थी आहे। हाणे असां अचूं था जेके 3 असां वटि किंगडम आहिनि, उनखे असां कहिड़ी रीति विरहाईंदासीं, उनखे मूड ऑफ न्यूट्रिशन ग़िज़ा हासिल करण जे तरीक़े तहत विरहाईंदासीं। असां वटि किंगडम फंजाई अचे थो पियो, जेको हिन 5 किंगडम सिस्टम में इंट्रोड्यूस करायो वियो आहे। हुन में तव्हां वटि छा, माइक्रो फंजाई, मैक्रो फंजाई, स्लाइम मोल्ड, वाटर मोल्ड,
ही ऑर्गेनिज्म ही जानदार अची था वञनि ऐं फंजाई छा आहे खाधो पंहिंजो एब्जॉर्प्शन जे ज़रिए हासिल कंदो आहे छाकाणि त जेको मोड ऑफ न्यूट्रिशन में हुयो एब्जॉर्प्टिव हेटरोट्रॉफ ही एब्जॉर्प्टिव हेटरोट्रॉफ आहिनि खाधे खे जज़ब कंदा आहिनि टियों चौथो किंगडम जेको असां वटि थिए थो उहो आहे किंगडम प्लांटी किंगडम प्लांटी जा मेंबर असांखे ख़बर आहे त ब्रायोफाइट्स सादे मां सादा बूटा आहिनि टेरिडोफाइड जिम्नोस्पर्म एंजियोस्पर्म अच्छा ग़िज़ा हासिल करण जो तरीक़ो ही एब्जॉर्प्शन में अचनि था त ही वरी असां वटि फोटोसिंथेसिस में अचनि था पिया फोटोसिंथेसिस छाकाणि त हिननि में साओ मादो क्लोरोफिल मौजूदु आहे असां वटि टे मोड ऑफ न्यूट्रिशन में अचनि था हिकिड़ा एब्जॉर्प्टिव हेटरोट्रॉफ ॿिया ऑटोट्रॉफ ॿिया इंजेस्टिव हेटरोट्रॉफ एब्जॉर्प्टिव में एब्जॉर्प्शन वारा ही फोटोसिंथेसिस वारा प्लांटी आखिरी किंगडम जेको असां वटि आहे उहो किंगडम एनिमेलिया हुआ ही वरी ग़िज़ा हासिल करण जो तरीक़ो छा आहे आहिनि त हेटरोट्रॉफ लेकिन ही इंजेक्शन वारा आहिनि एब्जॉर्प्शन वारा न आहिनि किंगडम एनिमेलिया में असां वटि कहिड़ा कहिड़ा मेंबर अची था वञनि इनवर्टिब्रेट ऐं वर्टिब्रेट्स इनवर्टिब्रेट जंहिंमें रीढ़ जी हॾी वर्टिबल कॉलम कोन्हे मिसाल इंसेक्ट्स थी विया वार्म्स कीड़ा थी विया ऐं ॿिया जेके इनवर्टिब्रेट्स आहिनि ऐं वर्टिब्रेट्स जंहिंमें वर्टिबल कॉलम आहे जंहिंमें बर्ड्स मैमल्स असां इंसान ख़ुदि वर्टिब्रेट आहियूं त प्यारा प्यारो 5 किंगडम सिस्टम असां वटि अहिड़े नमूने सां रॉबर्ट विटेकर डिज़ाइन कया ऐं उन्हनि जी क्लासिफिकेशन जेका उहा दर्जाबंदी अहिड़े नमूने सां ॾिजे थी असांजो ही लेक्चर हिते ख़तम थो थिए पाण ईंदड़ वीडियो लेक्चर में इंशाल्लाह हर किंगडम खे जेको आहे सो वज़ाहत सां पढ़ंदासीं ख़ुदा हाफ़िज़